पैगाम सिंध न्यूज़ में भलीकार खबर शामिल कंदासीं। लालू रैंक भरिसां कती में घोट बिडो खान मुगेरी में बुनियादी सहूलियतुनि खां महरूम ॻोठाणनि जो एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। उन मौक़े ते एहतजाज कंदड़ ॻोठाणनि टलाण खान मुगेरी, माजिद हुसैन मुगेरी, अली मोहम्मद मुगेरी, तारिक हुसैन मुगेरी, गुलाम लाल ऐं शहजादे मुगेरी चयो आहे त ॻोठ वॾी आबादी रखंदड़ ॻोठ आहे, पर हिन जदीद दौर में भी पत्थर वारी ज़िंदगी गारे रहिया आहियूं। ॻोठ में स्कूल जी बिल्डिंग ज़बून हाल थियण सबबि ॿारनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻल आहे। ॻोठ में नालियूं न हुअण सबबि गंदो पाणी जो निकाल नथो थिए। घरनि अंदरि खॾा हुअण सबबि गंदो पाणी जमा थी रहियो आहे, जंहिं सबबि मच्छरनि ऐं बीमारियुनि में पिण वात थिए थी। पीपल्स पार्टी जा वोटर ऐं सपोर्टर आहियूं, पर चूंडल नुमाइंदा वोट वठण खां पोइ वरी वापसि न आहिनि आया। हुननि तक जे MP सरदार खान चांडियो खां अपील कई आहे त ॻोठ खे बुनियादी सहूलियतूं फराहम कयूं वञनि, ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो।